सीता रोड शहर ऐं हुनजे आसपास वारे ॻोठनि में बि बदअमनी जी बाहि चोट चढ़ी वई। पुलिस खे नशे जहिड़ी निंड, माण्हू ॾुआरनि जे रहम करम ते अची विया। सीता रोड जे कचीवाल इलाइक़े जे ॻोठ सीता नंढी जे दुकानदार अख्तर अली सोलंकी खे चए नामालूम हथियार बंदन ॻोठ लालू माशी मोड़ भरिसां हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाइण बाद में 2.5 लाख रुपया रोक रक़म, मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फूर करे वरिता। मज़ामत ते फौरन नौजवान मथां डंडनि ऐं कुंदाकनि सां सख़्त तशद्दुद करण बाद फाइटिंग हालत में केस फिटो करे फायरिंग कंदा फरार थी विया। ज़ख़्मी नौजवान खे सीता रोड सरकारी अस्पताल मां तुर्त तबीबी इमदाद बाद वधीक इलाज लाइ DHQ अस्पताल दादू मुंतक़िल कयो वियो। सी पको सीता जे वाइस चेयरमैन इमाम अली सोलंकी, डिस्ट्रिक्ट जावेद सूमर ऐं निज़ाम सोलंकी जी अॻवानी में सभई माण्हू सीता रोड शहर जे फाटक चौक ते एहतिजाजी धरणो हणी टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक कयो वियो। 2 कलाकनि खां वधीक वक़्त ताईं धरणो जारी रहण करे दादू खैरपुरनाथन शाह ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जाम थी वई। मुतासिरीन मीडिया अॻियां दायो त इलाइक़ो बदअमनी जे वर चढ़ण सबबि रोज़ माण्हू फुरिजी रहिया आहिनि, पर पुलिस ऐं चूंड नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। हुसैन आख़िर मुज़ाहिरीन वटि पहुची 24 कलाकनि ताईं जवाबदार गिरफ़्तार ऐं फुर थियल रक़म वापसि कराइण जी ख़ातिरी ते मुज़ाहिरीन इहो चेताव ॾेई धरणो ख़त्म कयो त इंसाफ़ न थियण ते ॿियो धरणो